बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कहानी वीडियो में खुश आमदीद। पेश ख़िदमत आहे अॼु जी कहानी। हिकु हमराह जी ज़ाल मरी वई, ॿी शादी कयईं। कुझु ॾींहंनि खां पोइ पुट खां पुछियईं, पुट ॾे ख़बर, पहिरीं माउ भली हुई या हीअ नई माउ? पुट सोचे चयुसि, हीअ नई भली आहे। पिणसि हैरान थी चयुसि, हूअ तुंहिंजी सॻी माउ हुई, उन खां हीअ कीअं भली थी? पुट चयो, हा हीअ भली आहे, कूड़ी नाहे। सॻी माउ सदाईं मूंसां कूड़ हणंदी हुई। मां जॾहिं बि कावड़िबो हुउसि त चवंदी हुई, वञ भली, मूंखे परवाह नाहे। पर जॾहिं कलाकु गुज़रंदो हो, समूरे पाड़े में ॻोल्हणु निकिरंदी हुई। जॾहिं को कमु न कंदो हुयुसि, मारींदी हुई त कावड़िजी वेंदो हुउसि। पोइ मानी न खाईंदो हुउसि त चवंदी हुई, भले बुख मर, तोखे ॿीहर मानीअ लाइ कोन चवंदसि। पर कुझु वक़्त खां पोइ वरी इलाज करे पंहिंजे हथनि सां हिकु हिकु गिरह ठाहे खाराईंदी हुई। ॾाढी कूड़ी हुई, जेको चवंदी हुई उहो न कंदी हुई। ऐं हीअ नई माउ सदाईं सच ॻाल्हाईंदी आहे। जॾहिं चवंदी आहे त भली मानी न खा, औंठो ॾींदीसांइ ॿीहर, भली कावड़िजी हलियो वञ, कोन ॻोल्हींदीसांइ। पोइ वाक़ई सभु ॻाल्हियूं सच निकिरंदियूं अथसि। मां रुली रुली पाण ई मोटी ईंदो आहियां। पाण ई देरि सां बुख लॻंदी आहे त बोरची खाने मां बचियल मानी ॻोल्हे खाईंदो आहियां। हा बाबा, नई माउ सची आहे, जेको चवंदी आहे उहो कंदी आहे। दोस्तो, इन तरह जूं वधीक कहाणियुनि ऐं किसनि जे लाइ असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।